प्रेशर कबूल करे पंहिंजी काबीना जा वज़ीर वज़ीर हिते पहुता आहिनि। असां उन्हनि जे साम्हूं इहो वाज़े करण था चाहियूं त शहीद इशक़ जो भाउ मुनवर हिते मौजूदु आहे ऐं मुनवर ऐं हिकिड़ो जेको बि मथे मुश्ताक सची वारी टीम बीठी आहे ज़िम्मेवार माण्हू मुनवर सां गॾिजी वञनि। हाणे मुनवर चवंदो लफ़्ज़ एफआईआर दाख़िल कई वञे उन्हनि कातिलनि जे ख़िलाफ़। 602 जे क़त्ल में गिरफ़्तारी अनाउंस कई वञे मोटी करे उनखे जेल में थाणे में वाड़ियो वञे त जीअं शहीद जे रत सां इंसाफ़ थिए ऐं चीफ जस्टिस सो मोटो वठे ऐं जेको चीफ मिनिस्टर चयो अदालती कमीशन जो त असीं चऊं था उहा सुभाणे थियणु खपे ऐं जेके कतल जूं दहशतगर्दी जे पोयां हक़ीक़तूं आहिनि उहे हक़ीक़तूं आवाम ॾे ज़ाहिर कयूं वञनि न त रोडनि रस्तनि ते आसानी से न हली सकते। हम कहना चाहते हैं ये पश्तून और सिंधी मामला नहीं, ये पख्तून और सिंधी तजाद नहीं, ये सिर्फ एक खून के खिलाफ हम सिंधी यहाँ जमा हुए हैं। यहाँ कुछ पश्तून भाई आए हैं, कुछ और ह्यूमन राइट्स के एक्टिविस्ट आए हैं और शहीद रांझानी का कत्ल